अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। अदा बस मुज़फ़्फ़राबाद आज़ाद कश्मीर में पहुची आया आहियूं ऐं तव्हां मुंहिंजे हेठों पूरो आज़ाद कश्मीर ॾिसो था पिया। मुज़फ़्फ़राबाद शहर आज़ाद कश्मीर में मौजूदु हिन वक़्तु साईं चवंदा आहिनि यूरोप वांगुरु आहे। शाम जो त ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो पियो, चौधारी दरिया विच में शहर, शाम ॾाढो VIP मौसम ऐं नज़ारो हूंदो। पर हिन वक़्तु बि शाम जा तक़रीबन थिया अदा 5:45 थिया अदा। साईं तव्हांखे थोरो नज़ारो कराईंदो हलां मस्जिदियूं, ब्रिजिस। मुज़फ़्फ़राबाद तमामु बहितरीनु, पहाड़नि ताईं मथे ताईं साईं, मथे ओ चोटी ते बि रस्तो बहितरीनु, पुल, होटल्स वग़ैरह, मस्जिद भी तमामु सुहिणी आहे, तमामु बहितरीनु। हे ॾिसो अदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। अदा हे ॾिसो, हे आहे मुज़फ़्फ़राबाद आज़ाद कश्मीर जो नज़ारो। ऐं ॾिसो साईं, हिते ट्रांसपोर्ट ट्रालियूं कीअं थियूं। असां वटि चिंची ऐं इहे आहिनि। हिते साईं दरिया पार करण जे लाइ इहा डोली आहे जेका उहो हितां शुरू थिए थी पई ऐं वञे थी पई उहो आहे। त साईं अहिड़ा नज़ारा तव्हांखे सिर्फ़ु मुज़फ़्फ़राबाद आज़ाद कश्मीर या नॉर्दर्न पाकिस्तान में ई नज़र ईंदा। हे अदा असांजो प्यारो पाकिस्तान आहे ऐं मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त ज़फ़र भुट्टो। बसि मौसम जो मज़ो वठूं था पिया, इंजॉय कयूं था। ॿारनि सां मोकलनि ते आयल आहियूं नॉर्दर्न पाकिस्तान में। इहे साम्हूं साईं बादल, वरी इन पोयां वॾा पहाड़। मां ॿुधायां था मुज़फ़्फ़राबाद जे हे जेके पहाड़ ॾिसो था, इन पोयों हिकिड़ो ॿियो पहाड़ आहे, पोइ वरी श्रीनगर आहे इंडिया, जिते इंडिया ऑक्यूपाइड कश्मीर आहे। हे पाकिस्तान जे टेरिटरी में अचे थो पियो, आहे आज़ाद कश्मीर। हिते प्रॉपर्टी वग़ैरह तव्हां नथा वठी सघो। हिननि जी पंहिंजी हुकूमत आहे, पंहिंजी सुप्रीम कोर्ट आहे, पंहिंजी जेका हो आहे, छा चवंदा आहिनि, पार्लियामेंट वग़ैरह पंहिंजी आहे, पंहिंजा MNA MPAs आहिनि। पर हिते अदा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि ॾिठी त हिते रोड रस्ता ॾाढा साफ़ु सुथरा हुया, तमामु बहितरीनु रोड ठहियल आहिनि एज़ कम्पेयर टू KPK ख़ैबर पख्तूनख्वा। होॾे हुकूमत रोड ठाहे थी, कुदरती चैलेंजिस आहिनि, पर ओड़ो कमु नज़र न आयो जेको हिते नज़र आयो। हिते साईं रोड रस्ता हिननि भला ठाहिया आहिनि, मथे मथे पहाड़नि ताईं ठाहिया आहिनि। राति मां ॾेखारे फ़ोटू कुझु कढिया, मथे ताईं घर ठहियल आहिनि ऐं मथे ताईं रोड ठहियल आहिनि हिननि जा। बाक़ी डोलियूं हलनि थियूं, इहे तव्हांजे साम्हूं साईं ॾिसो था, ओया डोली वञे थी पई। इहा असांजी हितां जी चिंची रक्षो दरिया पार कराइण जे लाइ। कचो बचो हिते आहे कोन, ॿुधो आहे, ॿिन्ही पासनि पक लॻी पई आहे, दरिया हले थो पियो। ऐं कुझु हितां जा पहाड़ वरी जेके आहिनि पथरीला न, क्रश वारा, कारे कलर जो पथर आहे, पको पथर आहे, फैक्ट्रियूं लॻल आहिनि, उहे क्रश हलनि थियूं पियूं। मां तव्हांखे ॾेखार, कुझु दरिया तो निकिरे थो पियो, ॿुधो आहे था। हे डोली अची वई स्टॉप ते साईं, माण्हू खणण साईं नज़ारा आहिनि। हे अॻिते तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं, कोचां बि हलनि थियूं पियूं। बाक़ी सरसब्ज़ एरिया आहे साईं, बहितरीनु। गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो, अॻिते हलूं था, अॻिते जा नज़ारा ॾेखारींदासीं। पर फ़िलहाल मुज़फ़्फ़राबाद आज़ाद कश्मीर शेयर अदा हिकिड़ो शेयर करे छॾिजो बसि, न ख़र्चु आहे न छा आहे, मुफ़्त जो सौदो आहे, कुर्ब जो प्यार आहे, ॿुधो आहे, प्यार जो सौदो आहे असांजी बि साईं। बसि इहो ई आहे, लफ़्ज़ अॻिते पोइते थी वेंदा। छा कयो, इंसान आहे साईं, ख़ता जा घर आहियूं, छा कयो। डोली हलंदा त डोली जो नज़ारो आख़िरी करायूं, जेसिताईं दोस्त शेयर करे वठनि। बाक़ी मुज़फ़्फ़राबाद आज़ाद कश्मीर, हिन पहाड़नि जे पोयों श्रीनगर आहे साईं। ॿ पहाड़ अहिड़ा, हिकु आहे, हिकु ॿियो आहे हिन जे पोयों, पोइ वरी श्रीनगर आहे, आज़ाद जम्मू कश्मीर। ॿुधो आहे, डोली साईं अञा हले नथी, बसि साईं डोली हली वई आहे, उहो आहे ॾिसो, उहो ई आहे।
ये वञे थी साईं हितां जी चिंची अथव दरिया पार करण जे लाइ। बस शेयर करे छॾींदो, पंहिंजो प्री प्यारनि जो ख्यालु रखिजो। जल्द मिलंदासीं, दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा जीअं तव्हांखे ख़बर आहे, अॼुकल्ह असां नॉर्दन एरियाज़ में आहियूं पंहिंजे बचड़नि भाणेजनि सां। असां शहज़ादो इमादुल्ला ऐं पायलट बाबा इनायत भुट्टो मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर मां घुमूं था पिया, क्रॉस कयूं था। असल में घुमी त वियासीं, हाणे गुज़रूं था त मां चयो तव्हांखे बि थोरो नज़ारो कराईंदा हलूं। हाणे मां स्कूल वेंदे बाबा, स्कूल खुली विया आहिनि? कहिड़े स्कूल में पढ़ंदो? स्कूल जो नालो ॿुधा। कल्टीवेटर। कहिड़े क्लास में आहे? 2 में। कहिड़े क्लास में आहे? 2 में। कीअं कहिड़े में आहे? वाह, गुड जॉब। हलो अचो हाणे ॾेखारियो, नज़ारो करायो ॿारनि जो। साईं हे मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर मार्केट, कश्मीर रोड साईं। बस हलल आहे, जबल, टावर, पेट्रोल पंप ऐं हेॾो जेको साईं तव्हांखे ॿुधायोसीं, हिन पहाड़ जे पोयों ॿियो पहाड़ आहे। ॾिसो, हिकु पहाड़, ॿियो टियों पहाड़ टपंदव पोइ श्रीनगर आहे, जम्मू कश्मीर साईं। इंडियन ऑक्यूपाइड कश्मीर हेॾे, आज़ाद कश्मीर पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर हेॾो। पाकिस्तान वारी हद में घुमो था। हे ॾिसो अदा, हे जबल अथव, छड़ा जबल साईं। हे मार्केट हलल आहे साईं। हिन पहाड़ जे परियों वरी मानसर आहे, एबटाबाद। जाॾो असां नारायण वारे पासे ॾो आयासीं, हे नीलम वैली ॾे मथे नॉर्दन एरिया ते वञे थो। वरी हाणे कोमरी ॾे इस्लामाबाद ॾे रवानगी आहे। बस साईं, हिते असांखे मोटरसाइकिल वारा रक्षा नज़र न आया। चिंची उन जी वॾी कमी आहे, सिक लॻी आहे। सिंधी माण्हू खे चिंची फटे वारो बि मज़ो न अचे त न, पर हिते तव्हां ॾिसो, उहे न हुजण सां केॾो फ़ाइदो आहे, केॾो सुकून आहे। ट्रैफिक, मोटरसाइकिलियूं बि घटि आहिनि अदा। पर जीए भुट्टो साईं, छा कयूं, नालो ई ब्रांड आहे। आज़ाद कश्मीर में छड़ा जीए भुट्टो जा नारा लॻनि था, झंडा लॻा पिया आहिनि साईं। हे ॾिसो, हिन जीअं ॿुधायोमांव, इहे अथव मेगा पहाड़। हिननि जे परियों श्रीनगर। बाक़ी नज़ारा ॾिसो। हे साईं ज़ुल्फ़कार भुट्टो ब्रिज हाणे ई ठाही अथऊं नई, हे मुज़फ़राबाद। साईं ज़ुल्फ़कार भुट्टो ब्रिज, दरिया मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर। साईं बस शौक़ु थी पियो ज़ुल्फ़कार भुट्टो ब्रिज तव्हांखे ॾेखारण जो। हे ॾिसो अदा, हे मुंहिंजे पोयों मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर ब्रिज, हेठों दरिया, पूरो शहर। हे साईं सुप्रीम कोर्ट आहे मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर जी। उते हो साम्हूं पार्लियामेंट जी ऑफिस अथसि। जीए भुट्टो साईं लॻी पई आहे, हुकूमत ई इन्हनि जी यादि आहे। बाक़ी अहिड़ा नज़ारा। हे साईं ब्रिज तव्हांखे थोरो अॻिते हली ॾेखारिया। शेयर कंदा हलो दोस्तो, तव्हांजी महिरबानी थींदी अदा। हलूं था पिया ब्रिज ॾे, हे साम्हूं मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर। हे मेन शहर दरिया जी हिन भिके, हेॾो बाईपास हुयोसीं, होॾो बाईपास आहे। हीअ नई ब्रिज ठाही अथऊं, दरिया वहे थो पियो विच मां। शेयर अदा, शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। अचो त साईं, तव्हांखे ब्रिज घुमायूं था। ॾिसो अदा, हे मेन मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर। हे साईं पोयों मानसर आहे, एबटाबाद आहे। हिन पहाड़ जे पोयों रस्तो अचे थो, इहो राति आयासीं ज़ू होॾे होटल जो दरिया जे कप ते।